माशाल्लाह सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं। हाँ जी भरपूर ताड़ियुनि में अची रहिया आहिनि नजफ अली ऐं शहनीला अली। लाफ्टर हाउस शो जेको असांजो आहे उन जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं लू बिस्किट। ईद मुबारक। खैर मुबारक। तव्हां असांजे शो में आयो लाफ्टर हाउस में। नजफ अली साहब जॾहिं ॻाईंदो आहे बाक़ाइदे लाउड बि रोईंदा आहिनि साईं। हिकिड़े वयमि किने वटि फ़क़ीर वटि वॾा वार उन चयो तुंहिंजी शादी कामयाब थींदी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े सिंगर सां थींदी। उन जे गाननि में छोकिरियुनि जी झलक हुजे चूड़ियूं वॼनि थियूं ॻोठाणी छोकिरी माना फुल ठर्क। परे थी उल्टी ईदी कपड़ा ख़राब थींदे रूबरू। तुंहिंजे बारे में हे ख़्याल आहे। सॼो ॻोठ जो माहौल उते शनीलाल चए थी ओके गाइस सिंग विथ मी। अदी शनीला अली त माशाल्लाह एतिरो मशहूरु आहे ट्रकनि जे पोयां फोटू बि छापियल आहे। ईअं न कयो साहब ईअं चूड़ी न थी वञनि तव्हांजो कुझु ॿियो थो वञे। तव्हां अगरि जेकॾहिं एग्री आहियो त ॿुधायो। ख़ैर आउं 50-50 ते एग्री आहे न थोरो। हा पॉसिबल आहे। मूंखे त ही चोर लॻंदो।